बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल इंगोज। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त का बि तस्वीर या वीडियो खोलींदा आहियूं त उन ते हीअ एरर ईंदो आहे ऐं इनखे कीअं पाण हल करियूं। एरर आहे फाइल सिस्टम एरर 4147416368 ठीकु। इहो एरर ईंदो आहे कंहिं वीडियो या तस्वीर ते या कंहिं अहिड़े फाइल ते ठीकु। इनखे कीअं पाण सही करियूं फिक्स कीअं करियूं सही कीअं करियूं ठीकु। इहो एरर छाजे करे ईंदो आहे? इहो उन जे करे ईंदो आहे जॾहिं बि पाण का विंडो अपडेट कंदा आहियूं त उन में इहो एरर ईंदो आहे। अपडेट थियण खां पोइ जेकॾहिं अपडेट न कंदासीं त पोइ पंहिंजी विंडो जेका आहे उहा स्लो थी वेंदी ऐं कुझु ऑप्शन कमु करणु छॾे ॾींदा ऐं लैपटॉप या पीसी सही न कमु कंदो ऐं न हलाइण में मज़ो ॾींदो। इनखे सही करण जे लाइ पाण खे हिते हलणो पवंदो। हिन में हिते लिखंदा सर्विस ठीकु। सर्विस लिखंदा SEVICE सर्विस लिखण सां ई त अची वेंदो सर्विस सिस्टम ठीकु। हिन ते क्लिक कंदासीं। जीअं ई हिन ते क्लिक कंदासीं हिन ते क्लिक करण खां पोइ कंहिं बि हिक ते क्लिक करे W दॿाईंदासीं। जीअं ई W दॿाईंदासीं त हीअ अची वियो। हिन में तव्हांखे विंडो लाइसेंस मैनेजर सर्विस ठीकु। हिन ते क्लिक करे प्रॉपर्टी में वञिणो पवंदो। प्रॉपर्टी में वञण खां पोइ हिते ऑटोमेटिक करिणो पवंदो। ऑटोमेटिक करे या ऑटोमेटिक डिले स्टार्ट करे ऑटोमेटिक करे ऐं अप्लाई करे ओके कंदासीं ऐं उन खां पोइ कंप्यूटर खे पाण रीस्टार्ट कंदासीं ठीकु। रीस्टार्ट करण खां पोइ ॾिसूं था त हीअ प्रॉब्लम पंहिंजो सही थियो। दोस्तों कंप्यूटर रीस्टार्ट थी चुको आहे। हाणे ॾिसूं था त हीअ खोले त या न तस्वीरूं। जां हीअ तस्वीर खोलींदुसि ओपन ते कंदुसि त हीअ ॾिस तस्वीर ओपन थी रही आहे खुली रही आहे। जेकर आउं हीअ वीडियो ते कंदुसि वीडियो बि चेक करियूं था। वीडियो बि हली रही आहे ठीकु। मतिलबु त इहो पंहिंजी टिक जेका आहे उहा कामयाबु वई। अहिड़े हिसाब सां तव्हां इहो एरर ख़तमु करे सघो था। अहिड़ियूं वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदी रहे।